भारत को ये फैसला वापस लेना पड़ेगा। ये इंसानी के हुकूक के खिलाफ है। ये यूनाइटेड नेशंस, ये धमकी सिर्फ देना, अमल दरामद दूर की बात, ये धमकी देना कि आप पाकिस्तान के पानी को रोकेंगे, यूनाइटेड नेशंस का चार्टर का वायलेशन। भारत पारां पाणी रोकण एटमी जंग जो सबब बणिजी सघे थो। भारत खे सिंध रास मुआहिदे जी मोतली वारो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। भारत खे पाकिस्तान जो पाणी रोकण जी धमकी गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी आहे। पाकिस्तानी सिफ़ारती मिशन जे सरबराह ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ब्रसेल्स में जर्मन टीवी खे इंटरव्यू ॾिनो। चयाईं, भारत तरफ़ां पाणी रोकण असांजे वजूद खे ख़तरे में विझण बराबरि आहे। पाणी असांजी बकाउ ऐं पंहिंजे हक़नि तां हथ नथा खणी सघूं। पाकिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि में भारत जो हथ आहे। चयाईं, सिंध रास मुआहिदे जी भञकड़ी पाकिस्तान जी रेड लाइन आहे। ईरान जो इसराइल ते ॿीहर मिसाइल ऐं ड्रोन सां हमिलो। 14 फ़लस्तीनी मारिजी विया। 200 खां वधीक ज़ख़्मी। तल हबीब ऐं उत्तर वारे इलाइक़े हफ़िया में बैलिस्टिक ऐं हाइपरसोनिक मिसाइल सां अहम हंधनि खे निशानो बणायो वियो। केतिरियूं इमारतूं खंडर बणिजी वियूं। ईरानी अमलदारनि मूजिबि इसराइली बेड़ाक जहाज़नि खे तेल फ़राहम कंदड़ अॾनि ऐं तवनाई जे ढांचे खे मिसाइलनि ऐं ड्रोन ज़रिए हदफ़ बणायो वियो। हमले सबब आयल रिफाइनरी ऐं केतिरनि ई इमारतुनि खे बाहि बकोड़े वई। मुआशी मर्कज़नि खे बि निशानो बणायो वियो। पाकिस्तान इनक़लाब जो चवणु आहे त ख़ैबर बदर ऐं हमाद मिसाइल फायर कया विया। ख़बरदार कयो वियो आहे त जेकॾहिं इसराइल अॻिराई खां न मुड़ियो त ईंदड़ वक़्त में उन खां वधीक सघारो जवाबु ॾिनो वेंदो। ख़ाबरू इदारे दावो कई आहे त इसराइल ते क़ासिम मिसाइल बि फायर कयो वियो। ईरान तरफ़ां इसराइल जा 10 जहाज़ किराइण जी दावा इसराइली अमलदारनि तस्दीक़ या तरदीद न कई। ईरान अमरीका सां एटमी ॻाल्हियुनि जो 6हों दौर मुलतवी करे छॾियो। इसराइल जे हमलनि बाद ॻाल्हियूं बेमायना थी वियूं। इसराइल हमला अमरीका जे आशीर्वाद खां सवाइ मुमकिन न हा। ईरानी पदेही वज़ीर अब्बास इराक़ची जे दौरान में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, इसराइल खिते जे अमन खे दांव ते लॻाए छॾियो आहे। इसराइल जोहरी अॾनि ते हमला करे रेड लाइन खे पार कयो। इसराइल ख़िलाफ़ जवाबी हमला पंहिंजे दिफ़ाउ में कया विया। ईरान पंहिंजो दिफ़ाउ करे पियो, जेको हुन जो उसूली हक़ आहे। दुनिया खे इसराइली अॻिराई जो नोटिस वठणु घुरिजे। अमरीकी सदर ईरान ते हमलनि में मुलविस हुजण जी तरदीद करे छॾी। चवे थो, गुज़िरियल राति ईरान ते थियल हमले सां अमरीका जो को बि तालुक़ु नाहे। ईरान ऐं इसराइल विच में आसानी सां मुआहिदो कराए तकरार ख़तमु कराए सघूं था। जेकॾहिं ईरान तरफ़ां अमरीका ते को बि हमलो थियो त पूरी ताक़त सां जवाबु ॾींदासीं। इसराइल ईरान ख़िलाफ़ जंग में अमरीका खां मदद घुरी वरिती। अमरीकी वेबसाइट जी हिकु रिपोर्ट मूजिबि ॿिनि इसराइली अमलदारनि जो चवणु आहे त इसराइल गुज़िरियल 48 कलाकनि में ट्रंप इंतिज़ामिया खां ईरान ख़िलाफ़ जंग ऐं जोहरी प्रोग्राम खे ख़तमु करण में इसराइल सां शामिलु थियनि। पर ट्रंप इंतिज़ामिया अञा ताईं ईरान ख़िलाफ़ इसराइली कार्रवाई खां पाण खे परे रखियो आहे। ईरान तरफ़ां इसराइल ते लगातार हमलनि खां पोइ अमरीका यूक्रेन मां मिसाइल दिफ़ाई निज़ाम विच ओभर मुंतक़िल करे छॾियो। अमरीकी दिफ़ा वारे वज़ीर अमरीकी टीवी खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त मूंखे बार बार पुछियो पियो वञे त छा तव्हां कुझु ड्रोन दिफ़ाई निज़ाम यूक्रेन मां विच ओभर मुंतक़िल कयो आहे, त मुंहिंजो जवाबु आहे हा। मुंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ रखण खां लाइ समूरा वसीला इस्तेमालु करे रहिया आहियूं। उन खां अॻु यूक्रेनी सदर चयो आहे त हू रूस ख़िलाफ़ इस्तेमाल लाइ मोकिलियल 20,000 मिसाइल विच ओभर मुंतक़िल कया विया आहिनि।
सिंध में अॼु खां प्लास्टिक जी थैलियुनि ते मुकमल पाबंदी लागू। सेक्रेटरी माहौलियाती थैलियुनि जी इस्तेमाल ते पाबंदी वारे फ़ैसिले ते अमल करण जी हिदायत करे छॾी। ज़िला इंतज़ामिया पुलिस ऐं सीपा टीम खे फ़ैसिले ते अमल करण जो हुकुम। सेक्रेटरी माहौलियात आगा शाहनवाज़ जो चवणु आहे त अॼु खां सॼे सूबे में प्लास्टिक जी शॉपिंग बैग्स ते मुकमल पाबंदी हूंदी। ऐं नगर पार्कर भरिसां खिमण किरण जे धार वाक़िअनि में पोरचूं 12 बकरियूं मरी वियूं। विॾे किरण सबबि पोरियत लालू जो घर सड़ी वियो। 2 बकरियूं बि मरी वियूं। विॾे किरण सबबि हाजी इदरीस ऐं अमीर बख्श जूं 3 बकरियूं मरी वियूं। ॻोठाणे अली गुल जी हिकु बकरी विॾे किरण सबबि मरी वई।